अरिड़हं अक्टूबर 2007 में थियल कारसाज़ जी दहशतगर्दी में शहीद ऐं ज़ख़्मी थियल कारकुननि खे यादि करण लाइ हैदराबाद में ॾिहाड़ो मल्हाइण जी तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। रिपोर्ट मंज़ूर कालरो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे 8 सालनि वारी जलावतनी खे ख़त्म करे जॾहिं 18 अक्टूबर 2007 ते पंहिंजे मुल्क पाकिस्तान वापसि आई, उन लाइ हुन सिंध वतन जी जिन्ना एयरपोर्ट कराची में पहुचण खे अवलियत ॾिनी। मोहतरमा जी आमद ते मुल्क में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई। कारकुननि झुमरियुनि ऐं जीए भुट्टो जे नारनि सां अज़ीम और आलिशान इस्तक़बाल करण लाइ कराची एयरपोर्ट पहुची विया। उन ॾींहुं ॼण समुंड उथली पियो। भुट्टो ख़ानदान जे वफ़ादारनि, हमदर्दनि, पीपल्स पार्टी जी जियालनि, रहनुमाउनि, कारकुननि ऐं उहिदेदारनि भरपूर तारीख़ी शिरकत करे मथांस मुकमल एहतमाद जो सरेआम इज़हार कयो। मोहतरमा खे जुलूस में आणण लाइ हिफ़ाज़ती इंतज़ामनि वारी ख़ासि ट्रक तयारु कराई वई, जंहिंमें मुख्य क़यादत साणस सवार हुई। बेनज़ीर साहिबा पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां जुलूस में शरीक वफ़ादारनि खे ख़ुशीअ विचां आजियां जे जवाब मोहबती अंदाज़ सां हथ लोॾींदे ॾींदे अॻिते वधंदी रही हुई। ही लखनि जी तादाद में हलंदड़ जुलूस जॾहिं कारसाज़ कराची वारे हंधि पहुतो त दुश्मन तरफ़ां संदसि मथां पहिरियों बम धमाको कयो वियो। उन बाद ॿियों ज़ोरदार शदीद धमाको थियो, जंहिंमें रब साईं खेसि ऐं संदसि क़यादत खे त महफ़ूज़ रखी दुश्मन जा इरादा ख़ाक में मिलाए छॾिया। जॾहिं त हिन पाकिस्तान दुश्मन वहशियाणे दहशतगर्दी जे जुलूस में मोहतरमा जी गाड़ी जे चौगिर्द हलंदड़ केतिरा ई पीपी जा वफ़ादार परवाना, जंहिंजी अक्सरियत ग़रीब कारकुननि जी हुई, केतिरा ई नामालूम रहिया, छो जो बमनि जी शिद्दत सबबि लाशुनि जी सुञाणप न थी सघी, से क़ुर्बान थी विया। उन वक़्तु ऊंधाए अंधकार कई वई। यज़ीदियत पंहिंजे नए रूप में ज़ुल्म कयो। रत रस्ते ते वहण लॻो। चिचरियल जिस्मनि फतकी फतकी साह ॾेई चुका। के लाशियूं सुञाणप में आयूं त केतिरनि जी सुञाणप ई न थी सघे। कराची जे अमन में हिकु क़िस्म जो कहरा मतल थे ॾिठो। आह बका ऐं दाह हुयूं, भॼी भॼा हुई। ज़ख़्मियुनि खे जल्द अस्पताल वेहड़ो कयो वियो। हुननि दाह ऐं कुकुनि वारे आलम में सभिनी मालूम थिए कयो त मोहतरमा कीअं आहे, मोहतरमा किथे आहे। बीबी ज़िंदा त आहे। हिन हमले में मोहतरमा ऐं संदसि क़यादत महफ़ूज़ रही, जॾहिं त हिन दर्दनाक वाक़े में अंदाज़न 180 कारकुननि, वफ़ादारनि ऐं हमदर्दनि जूं जानियूं ज़ाया थी वयूं त 500 खां मथे पार्टी जा वर्कर ऐं भुट्टो सां इश्क कंदड़ ज़ख़्मी थिया। सुञाणप न थींदड़ कारकुननि खे शहीद भुट्टनि जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो। 18 अक्टूबर 2024 जुमे जे ॾींहुं कारसाज़ जे शहीदनि खे यादि करण लाइ हैदराबाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु वॾे जलसे आम खे ख़िताब कंदो। इन करे पीपल्स पार्टी सिंध, ख़ासि करे हैदराबाद पीपी पारां झंडनि, वॾनि बैनरनि ऐं कैंपुनि में बिजा तीर बिजा वारनि गाननि वसीले ज़ोर शोर सां तयारियूं जारी आहिनि।